सियासी फौजी क़यादत तरफ़ां दहशत गर्दन के लोही हथन सां चिटण जो ऑपरेशन इस्तेमाल करण जो फ़ैसिलो। क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जो इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ जनरल सरदार मुनीर, चइनी सूबनि जे वॾनि वज़ीरनि, आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जी शिरकत। PTI शिरकत न कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान समेत आला सियासी क़यादत शरीक। दहशत गर्दन जा नेटवर्क ख़त्म करण लाइ नेशनल एक्शन प्लान ऐं अज़म इस्तेहकाम जे हुकूमत अमली ते बि अमल करण जो मुतालिबो। वावेला पकड़ण, पंहिंजनि पैरोकारनि खे भर्ती करण ऐं हमलनि खे मज़बूत करण लाइ दहशतगर्द टोलनि तरफ़ां सोशल मीडिया प्लेटफॉर्मनि जे इस्तेमाल ते ॻणती जो इज़हार। दहशतगर्दनि जा डिजिटल नेटवर्क ख़त्म करण लाइ तरीक़ेकार वाज़े करण जो घुर। पाक फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी हिमायत ऐं संदनि क़ुर्बानियुनि ऐं मुल्की दिफ़ा जी अज़म जो एतिराफ़। पधिराई में चयो वियो आहे त दुश्मन ताक़तुनि जी मिली भगत सां कमु कंदड़ कंहिं इदारे, फ़र्द या टोले खे अमन ऐं इस्तेहकाम खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में हुकूम, हथियारबंद फ़ौज, पुलिस, FC ऐं इंटेलिजेंस एजेंसियुनि सां गॾु बीठल आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़ौमी इतफ़ाक़ जी ज़रूरत आहे। PTI हुकूमत जी नाअहली सबबि दहशतगर्दी जा समर ज़ाया थी विया आहिनि। नाअहल हुकूमत क़ौमी एक्शन प्लान ते अमल रोकियो। दहशतगर्दनि जो असुलु निशानो अवाम जो इतिहाद आहे। दहशतगर्दी मुल्क लाइ नासूर बणिजी चुकी आहे। दहशतगर्दनि खे हर क़ीमत ते शिकस्त ॾींदासीं। सियासी इख़्तिलाफ़ हिकु पासे ते रखी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सभु हिकु पेज ते आहियूं। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में समूरी क़ौम मुतहद आहे। सिक्योरिटी फोर्सिस मुल्क में अमन क़ाइमु करण लाइ क़ुर्बानी ॾेई रही आहे। शहीदनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस जी क़ुर्बानियुनि खे विसारे नथो सघिजे। मुख़ालिफ़ धुर तरफ़ां इजलास में शिरकत न करण ते अफ़सोस आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ। आर्मी चीफ जनरल सरदार मुनीर चयो आहे त मुल्की सलामती खां वधीक का बि एजेंडा नाहे, तहरीक या शख़्सियत नाहे। जदादार इस्तेहकाम लाइ क़ौमी ताक़तुनि खे भाईचारे सां कमु करणो पवंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग क़ौम ऐं ईंदड़ नसुल जी बका जी जंग आहे। को केस ताईं हिकु सॉफ्ट स्टेट वांगुरु जानी जी नज़रानी ऐं क़ुर्बानी ॾींदो रहंदो। बहितर गवर्नेंस ऐं मुल्क खे हार्ड स्टेट बणाइण जी ज़रूरत आहे ऐं हू गवर्नेंस गैप्स खे केस ताईं फ़ौज ऐं शहीदनि जे रत सां भरींदा रहंदा। आलमनि खे दरख़्वास्त आहे त ख़ारजनि तरफ़ां इस्लाम जी ख़राब कयल तशरीह खे वाइको कनि। जेकॾहिं मुल्क आहे त हू आहिनि। मुल्क जी हिफ़ाज़त लाइ हिकु ज़बान थी पंहिंजी सियासी ऐं ज़ाती मफ़ादनि खां मतबरो थी हिकु पॉलिसी ठाहिणी पवंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी जी बाहि मां केर बि महफ़ूज़ न रही सघंदो। दहशतगर्दनि जी माली मदद कंदड़नि जो पतो लॻाइणो पवंदो। अफ़गानिस्तान दहशतगर्दनि जो थाक बणिजी वियो आहे। जेका बाहि पाकिस्तान में ॿरी आहे, भरपासे वारा न सोचनि त बची वेंदा। दुनिया पाण खे असांजे ख़िते खां अलॻि नथी रखे सघे। परॾेही पॉलिसी वधीक मज़बूत करणी पवंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। सिंध सरकार तरफ़ां ईद खां पोइ सहाफ़ियुनि जो वफ़द चोलिस्तान मोकिलण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम अहमद जो चवणु आहे त कुझु बि थी पवे, कहिड़ियूं बि हालतूं हुजनि, हू कैनाल ठहण न ॾींदा। ईद खां पोइ सहाफ़ियुनि जो वफ़द चोलिस्तान मोकिलियो वेंदो। ज़ैन शाहबाज़ नमूने निशानदेही करे त चोलिस्तान कैनाल किथे ठही रहियो आहे। तहरीक इंसाफ़ अहम मौक़े ते मुल्क सां गॾु बीहण खां इनकार कयो। भारत मुल्क खे कमज़ोर करण जूं कोशिशूं करे रहियो आहे। क़ौमी सलामती मुआवले ते सभिनी खे मुतहद थियणु घुरिजे। सदर आसिफ अली ज़रदारी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुचंदो। बलूचिस्तान जे गवर्नर ऐं वॾे वज़ीर सां मुलाक़ात कंदो। सदर खे सूबे में अमन जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। आसिफ ज़रदारी PP जे वज़ीरनि, असेंबली मेंबरनि ऐं पार्टी अॻवाननि सां बि मुलाक़ातूं कंदो। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में तोरखम बॉर्डर ते फ्लैग मीटिंग अॼु थींदी। ॿिन्ही मुल्कनि जूं इख़्तियारियूं राज़ी थियूं त तोरखम गेट खे अचु वञ लाइ खोलियो वेंदो। तोरखम स्टाफ ड्यूटी ते तलब। 26 ॾींहनि खां तोरखम बॉर्डर बंदि हुजण सबबि ॿिन्ही पासनि खां वापारु मुअतल आहे। हैदराबाद में जवाबदारी गिरफ़्तारी लाइ पुलिस सां गॾु वेंदड़ फ़रियादी ऐं अहलकारनि मथां हमलो। फ़रियादी समेत 2 ॼणा मारिजी विया। ASI वाटड़ू ज़ख़्मी। मारिजी में सलमान पठान ऐं मुख़्तार खुसो शामिल। पुलिस हमले में मुलविस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे थो। ऐं कराची जे इलाइक़े कोरंगी में मेडिकल स्टोर तां फ़ौजी कोशिश दौरान मज़ामत ते फायरिंग, नौजवान मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त कोरंगी पोणा 6 नंबर में मोटरसाइकिल सवार फौरन मेडिकल स्टोर तां फुर करण जी कोशिश कई। मज़ामत करण ते स्टोर मालिक सहीब खे गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया।